कराची में बंगू जे मुख्तियारकार एजाज टांडियो के कत्ल वारे वाक़े ख़िलाफ़ समारोह में रेवेन्यू अमलदारनि ऐं अमले कम छॾ हड़ताल करे मुख्तियारकार ऐं एसी ऑफिसरनि जी तालाबंदी करे रेवेन्यू कॉम्प्लेक्स खां समारोह जे असिस्टेंट कमिश्नर अयाज़ मशहूरी मुख्तियारकार लियाकत अली राजपूत सिंध तपेदार एसोसिएशन सिंध जे सदर सैयद अली कुतुब शाह तपेदार सैयद असगर शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुख्तियारकार एजाज टांडियो पंहिंजी ड्यूटी जो कम सर अंजाम ॾियण लाइ हदुनि जा तपेदार ऐं एंटी इंक्रोचमेंट टीम अमले खे साण करे हद दख़लियूं हटाइण वियो, जिते लैंड माफ़िया जे कब्ज़ा खोरनि दहशतगर्दनि तरफ़ां मुख्तियारकार एजाज टांडियो ऐं ॿी टीम मथां अंधाधुंध सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें मुख्तियारकार एजाज टांडियो शहीद थी वियो ऐं तपेदार ऐं ॿियो अमलो सख़्त ज़ख़्मी थी पियो। जंहिं जे वाक़े जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं सिंध हुकूमत ऐं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खां मुतालबो कयूं था त पंहिंजी ड्यूटी जा फ़र्ज़ सर अंजाम ॾींदे शहीद मुख्तियारकार एजाज टांडियो जे क़ातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में रेवेन्यू जूं ऑफिसूं बंदि कयूं वेंदियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।